नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ॾिनल क़ौमी काज जी समूरे सिंध में अवामी न्यूज़ के भरपूर मोट मिली रही है। क़ौमी काज के मौके ते सिंध मुर्की पई है, सिंध सकाफ़ती रंगन से रंगजी वही है। हर तरफ जीए सिंध के नारन की गूंज है। भिटशा में टाउन कमेटी के चेयरमैन पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जो प्रोग्राम मुनक़द कयो। हिननि अवामी न्यूज़ खां ॻाल्हाईंदे चयो आहे त जी बिल्कुल हिकु सिंध हिकु सकाफ़त के हवाले से दरगाह भिटाई ते वॾो प्रोग्राम मुंतकिद कयो। अवामी न्यूज़ के सॾ ते भिटशा जो टाउन कमेटी जो चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी हिते मौजूद है। अचो तो हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हीअ अॼु जेको ॾियारो आहे हू कहिड़ी रीति मल्हाइनि था ऐं अवामी न्यूज़ के कहिड़ो था पैगाम ॾियनि ऐं अवामी न्यूज़ जे थ्रू अवाम खे सिंध जी अवाम खे कहिड़ो पैगाम ॾियनि था। हिते हिन वक़्तु जेको आहे भिटशा जो टाउन कमेटी जो चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह असां सां मौजूद आहे। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे हिन हवाले सां? न्यूज़ जिंदाबाद सिंधी चैनल है असांजो ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां अवामी चैनल जो न्यूज़ जो ऐं ख़ासि करे भिटशा जो असांजो जेको नुमाइंदो मोहम्मद चमन चवां ही सिंध जी यकजहती ॾींहुं जंहिं ॾींहं खां मुनक़द कयो वियो आहे। असां पहिरें साल खां वठी धरतीअ जे लाइ ख़िदमत कयूं था। हिन साल बि वधि खां वधि अॻे खां वधीक असां जेका आहे सकाफ़त खे उजागर करण जे लाइ धरतीअ जा जेके बि सकाफ़ती रंग आहिनि उन्हनि खे रचायो आहे ऐं शुक्रगुज़ार आहियां ही जेके बि मीडिया जा इदारा आहिनि उन्हनि जे तवसत सां सिंध धरतीअ जा नौजवान इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ त थी विया आहिनि त असीं सिंध जे लाइ कमु कंदासीं। इंशाअल्लाह उमेद आहे त कंहिं ख़ासि मक़सद जे लाइ का अहिड़ी सोच पैदा कंदा जो मुस्तक़बिल में असांजो सियासी सोच तब्दील थिए, सिंध जे मुफ़ादनि में हुजे ऐं का बि इन ते सौदाबाज़ी न हुजे। हिन धरतीअ जी ख़िदमत कबी ऐं एज़ ए टाउन कमेटी जे चेयरमैन सां सॼी सिंध मां जीअं अॼु हिते काफ़िला पुॼंदा ऐं उन्हनि जी पंहिंजे अखियुनि सां भरपूर गुलनि जी निछावर करे, गुलनि जी वर्खा करे उन्हनि जो आदर भाव कंदुसि। सदाईं सिंध जिंदाबाद, सिंधी ॿोली जिंदाबाद, सिंध सलामत जिंदाबाद, पाकिस्तान। हिते जे चेयरमैन जेको आहे सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जो ॻाल्हि ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हर साल जीअं हिन साल बि असां जेको आहे हीअ एकता जो ॾींहुं हिकु सिंध हिकु सकाफ़त जेको आहे भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। अवामी न्यूज़ खे जस हुजे जंहिं एॾो वॾो प्रोग्राम मुंतकिद कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़